वेलकम बैक नासिन। अहम ख़बर आहे लाड़काने में अपडेट कंदालू तो लाड़काने लग ओठा चौक ते ट्रालर और मोटरसाइकिल विच में टक्कर थियो आहे। टक्कर के नतीजे में एक ॼणो फौत और एक ॼणो ज़ख्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ते पहुचाई पिया लाड़काने में जिथे ओठा चौक ते ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो है। नतीजे में एक ॼणो फौत थी वियो आहे जॾहिं त एक ॼणो ज़ख्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़कानो में रशीद समूह खां। जी रशीद, आगाह कजो कीअं हादसो पेश आयो? जी बिल्कुल ही ओठा चौक से अफसोसनाक हादसो पेश आयो है, जैसे नतीजे में मोटरसाइकिल सवार उन्हनि खे टालर जो टक्कर लगो है। टालर के टक्कर में मोटरसाइकिल सवार ॿई भाइरा अता मोहम्मद और बहादुर छुटो ये बारह का गंबट वही रहा हा तो रस्ते में ओठा चौक से उन्हनि खे टालर जो टक्कर थियो है, जैसे नतीजे में अता मोहम्मद छुटो है वो थड़े ते फौत थी वियो है। ऐं जेको उन जो भाउ है बहादुर छुटो जेको उनके ज़ख़्मी हालत में उतां जे इलाके वासियुनि लाड़काने की चांदका अस्पताल के इमरजेंसी वार्ड में दाख़िल किया है, जिते उनजो जेको इलाज है वो हलंदड़ है। उन हवाले सां जेके उनजा वारसा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे तो उन्हनि जो चवणु आहे त ही वारहे खां सुबुह जो वञी रहिया हा गंबट जेको रस्ते में इन्हनि सां ही हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में जेको टालर आहे उनजो मोटरसाइकिल खे टक्कर पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकिड़ो ॼणो फौत थी वियो आहे, हिकु ज़ख़्मी थियो आहे। ऐं जेको टालर ड्राइवर आहे उनखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं टालर खे बि पुलिस पंहिंजी हिरासत में वरितो आहे। इन जा जेके वारसा आहिनि उन फौतीअ जो लाश पंहिंजे अस्पताल खां पंहिंजे ॻोठ खणाए विया आहिनि ऐं जेको ज़ख़्मी आहे उनजो इलाज हलंदड़ आहे। जी वरी मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।